नाज़रीन ही हालत है जो सो गाजी खुआड़ जे रस्तन जी तव्हां हे ॾिसो हे वली मोहम्मद चोलियाणी ॻोठ आहे जेको आहे सो मीरपुर यूसी तलको वारे जो ॻोठ आहे। उन्हनि जो हे ठेकेदार कमु अध में छॾे गाइब थी वियो आहे जॾहिं त हाणे सिरूं उखड़जी वियूं आहिनि। कुझु महीना थिया आहिनि हिन प्योर ब्लॉक रोड खे हिन खे उहो हाणे जेको आहे सो तबाह बर्बाद थी वियो आहे। हाणे हे जेको बि लाॻापियल इदारो आहे उहो जेको आहे सो हिन ठेकेदार सां ॿिट बणियल आहे। करप्शन करे मिली भगत करे नाले मात्र कमु करे पैसा हिननि जा हड़प कया विया आहिनि। हे हिकिड़ो ॻोठु न आहे पर केतिरा ई ॻोठ आहिनि उन्हनि जे रोडनि जी रस्तनि जी इहा हालत आहे। असां हे तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ हालत ॾिसो रोडनि रस्तनि जी का हिन जी का मालिकी कोन्हे। ॻोठाणा दाऊं कन सां बार बार चयो आहे पर असांजो कंहिं को चवण वठण जे लाइ तयारु ई न आहे जॾहिं त ठेकेदार या उन्हनि जा जो लाॻापियल खातो आहे उहो ॿुधण जे लाइ तयारु न आहे। हिन जो मुतालबो आहे त जल्द खां जल्द हिन ठेकेदार ख़िलाफ़ु क़दम खणी हे जेको हे प्योर ब्लॉक रोड ठाहियो आहे उहो ॿीहर मरमत कराए सुठे नमूने करे त जीअं असांखे अचण वञण में तकलीफ़ न थिए। रिपोर्टर सफ़दर चनो डिजिटल कोशिश गाजी खुआड़।